बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिन इलाइक़े गोश बाबड़ा जो रहवासी आहियां। यूसी पलीजाणी असांजी यूसी आहे ऐं हीअ ज़िले ठटे जो हिकिड़ो गुजान आबादी वारो इलाइक़ो आहे। बाबड़ा जो इलाइक़ो ज़िले ठटे जी यूसी पलीजाणी जो वॾो इलाइक़ो आहे ऐं हिन यूसी पलीजाणी जो जेको वोट बैंक आहे उहो बि ज़्यादातर बाबड़ा जे इलाइक़े जो आहे। हिते जे माण्हुनि जो गुज़र सफ़र महिनत मज़दूरी करणु हारको करणु ते आहे ऐं हिन शहर में चंद होटलूं ऐं चंद दुकान आहिनि, उहे बि हिन लॉकडाउन जे करे मुकमल तौर ते बंदि आहिनि। ऐं हिते ॿी त हूअं त हिते ज़िंदगी जी का बि सहूलियत मौजूदु न आहे, न स्कूल आहे, न इस्पताल आहे, न वयम घर आहे, न रोड आहिनि, न रस्ता आहिनि। मतिलबु ज़िंदगी जी का बि बुनियादी सहूलियत अगरि तव्हां यकीन करियो, ऐं इहे लफ़्ज़ सिर्फ़ु इन जे करे कोन पियो चवां त मुंहिंजी बयानु ख़ूबसूरत थिए। ऐं बाक़ाइदे दावत ॾियां थो सिंध जे दर्द रखंदड़ वज़ीर सिंध खे त साईं जन अचनि ऐं हिन इलाइक़े जो विज़िट कनि त वाक़ई हिते इंसान रहनि था या जानवरनि जे रहण जे लाइ माण्हू कुझु न कुझु जेको सो उते जे उन जानवरनि खे बचाइण जे लाइ का जॻह ठाहींदो आहे, मगर हिते जानवर खां बदतर ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि माण्हू। ऐं इहो अॻु में हिकिड़ो कॉलम बि लिखी चुको आहियां कावश अख़बार में, मगर को बि खटतेल नथो निकिरे। ऐं असांजे MP ऐं असांजे MLA क़ाबिल एतिराम साईं मोहतरमा खैरुनिसा मेमन साहिबा, जंहिंखे त इहा बि ख़बर न आहे त शहर ठटे खां अलावा बि को शहर या ॻोठ या का वसंदी आहे, यानी हुनखे का बि ख़बर कोन्हे। ऐं इन बसो बची किथां शुरू थिए थो किथे ख़तमु थो थिए। MP साहिबा जो सिर्फ़ु इहो कमु हूंदो आहे जो एयर कंडीशन गाॾी में घरां निकिरी एयरपोर्ट ते वञणु, एयरपोर्ट खां पोइ लंडन, अमेरिका खां वापसि कराची जा एयर कंडीशन बंगला ऐं ठटे जा ख़ूबसूरत महल। उन MP MLA साहिबा जो सिर्फ़ु इहो सफ़र आहे। हाणे अहिड़े माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त गर्मी छा आहे, सर्दी छा आहे, बुख उञ फाका कशी छा आहे। ऐं हे ग़रीब मिस्किन माण्हू हिन लॉकडाउन ते मुकमल अमल कंदे पंहिंजे बचनि जी बुख उञ बीमारी कीअं बर्दाश्त कंदा आहिनि, इहा हुननि खे का ख़बर न आहे। अॼु ताईं न MP साहिबु आयो आहे, न असांजे पीपल पार्टी जो लाडलो चेयरमैन आहे जेको ज़िले जी सॼी बिजट हड़प करे वेठो आहे। ऐं को बि हिन इलाइक़े में असांजे बाबड़ा इलाइक़े में केरु ज़िले काउंसिल तरफ़ां को कमु कोन पियो आहे। ऐं असां हिकिड़ो टूर्नामेंट करायो हो, उन में असांजो को हुन खां को स्पोर्ट जो फंड वरितो, उन असांखे ज़लील करे करे उहो फंड मंज़ूरु कयो। बाक़ी मूंखे नथो ॾिसण में अचे त बाबड़ा में को असांजे हिन लाडले चेयरमैन जेको असांजे सॼे ज़िले जी बिजट हड़प करे वेठो आहे, उन को हिते कमु करायो हुजे। ऐं असांखे सिर्फ़ु हुकुम जारी कयो वियो त पंहिंजा शिनाख़ती कार्ड ॾियो ऐं शिनाख़ती कार्ड ॾियो तव्हांजो जेको सो इमदाद अव्हांखे ॾिनी वञे। पोइ हिते जे असां जेके काउंसलर हुआ, जेके ज़िले जा लिस्टूं ठाहिया, मगर सिर्फ़ु लिस्टुनि ताईं इहा चीज़ महदूद रही, मगर कंहिंखे बि को राशन या का बि इमदाद न मिली। इन खां अलावा असां रोज़ TV ते ॿुधंदा आहियूं वज़ीर सिंध जो बयानु त असां सिंध में 8 अरब जो राशन विरायो। ख़ुदा मां किथे विरायो 8 अरब जो राशन? जेकॾहिं विरायो आहे त जो छा यूसी पलीजाणी सिंध में न आहे? छा यूसी पलीजाणी पाकिस्तान में न आहे? हिते जे अवाम कहिड़ो ॾोह कयो जे अवां 8 अरब जो राशन विरायो आहे, त आख़िर हिननि मिसकिन हिन ग़रीब हिन मज़दूर माण्हुनि जो कहिड़ो ॾोह आहे? हिननि खे छो न ॾिनो? ऐं वज़ीर सिंध खे गुज़ारिश कंदुसि त ख़ुदा जे वास्ते ज़िले ठटे जो नोटिस वठी, असांजी यूसी पलीजाणी बिलख़ुसूस नोटिस वठी, हिते जे जेका कामोराशाही, हिते जेका क्रिप्ट माफ़िया आहे, उन जो सख़्तु तव्हांखे असीं सलाह पेश कयूं था। जंहिं ज़रूरत ऐं बहादुरी सां तव्हां सिंध खे लॉकडाउन करे कोरोना वायरस जहिड़ी मूज़ी मर्ज़ जो मुक़ाबिलो करे रहिया आहियो, तव्हांजी ज़रूरत खे सलाम। अहिड़ी ज़रूरत जो मिसाल क़ाइमु कंदे तव्हां ज़िले ठटे ते नोटिस वठो, असांजी यूसी पलीजाणी नोटिस वठो त आख़िर हिननि माण्हुनि सां छो नाइंसाफ़ी थियनि थियूं ऐं हिननि खे छो बुनियादी हक़नि खां महरूम कयो आहे। ऐं कसम खईंदो ॻाल्हि करियां त हिन मीडिया जे वसीले त हिते अहिड़ो त जुर्म आहे जो जॾहिं डिलीवरी दौरान का औरत जी डिलीवरी थिए थी, उहा घारे पेचने पंहिंजो टम धणीअ वारे करे वञे। एतिरा कई ॿार ज़ाया थिया वञनि, कई माण्हू मरियो वञनि थियूं। आख़िर हिननि जो छा इहो बुनियादी हक़ न आहे? ख़ुदा जो ख़ौफ़ करियो। ऐं असांजे हिन लाडले चेयरमैन खे चवंदुसि त तव्हां लिस्टूं वठी विया आहियो, तव्हां हिन माण्हुनि खे राशन पहुचायो। ॿी सूरत में जॾहिं ही अवाम ॿुधंदो त तोखे तुंहिंजे ऑफिस जे अॻियां
तव्हांखे गिरेबान में छॾे बि इहो राशन वठंदा ऐं ख़ुदारा हिननि जी मदद करियो। ऐं यूसी परिजन चेयरमैन खे चवंदो तव्हां छो कोन था ज़िले चेयरमैन खां अॼोको सो हिननि माण्हुनि जो राशन वठो, तव्हां आवाज़ु छो कोन था उतारियो? जेकॾहिं तव्हांखे न पियो मिले त तव्हां आवाज़ु उतारियो, जेकॾहिं तव्हांखे मिलियो आहे त तव्हां छो हिननि ग़रीबनि जो हक़ खाधो आहे? जवाबु ॾियो।